नाज़रीन, मटियारीअ में बि महांगाई ऐं बेरोज़गारी माण्हुनि जी जेल जिमी करे छॾी आहे। महांगाई ऐं बेरोज़गारीअ खां तंग थी मटियारीअ जे अवाम पंहिंजा वीचार SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासकेलीअ सां कुझु हिन रीति वंडिया आहिनि। सभिनि खे ख़बर आहे त महांगाई तमामु घणी वधी वई आहे। हर शइ जा रेट तमामु चोट ते चढ़ी विया आहिनि। बेरोज़गारी इलाही थी वई आहे। चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश आहे त असांजे मटियारीअ जे लाइ ख़ासि कुझु सोचीनि। तमाम घणी महंगाई है, मानू कंहिं शइ खे रसी नथो सके। बेरोज़गारी काफ़ी वधी है। ज़रा पढ़ियल लिखियल नौजवान जेके MA करे वेठा आहिनि, MCOM करे वेठा आहिनि, सभु बेरोज़गार वेठा आहिनि। जेके हींअर GST PST ऑर्डर मिलिया उन्हनि मां कुझु माण्हुनि खे मिलिया, पर जेके 33 वारो कानून लागू कोन कयूं उन्हनि में इलाही वीचारा बेरोज़गार रहिजी विया आहिनि। असां हुकूमत सिंध खे अपील था करियूं कुझु बेरोज़गारनि जे लाइ कुझु कयो वञे त जीअं बेरोज़गारी ख़तमु थी वञे असांजे सिंध मां। हुकुमरान जेके आहिनि से पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे नौकरियूं ॾियनि था ऐं पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ई जेके रोज़गार ॾियनि था। हिते जो ग़रीब ऐं बेरोज़गार माण्हू जेको आहे सो वॾो परेशान आहे ऐं इक़्तिदार जा जेके बुखिया माण्हू आहिनि उन्हनि सदाईं हमेशह पंहिंजे हवस पंहिंजे लालची जे ख़ातिर जेको बि क़तलेआम कयो आहे ई रोज़गार जो या ग़रीब मज़लूम माण्हुनि जो, उहो नाक़ाबिले क़बूल आहे। मटियारी ज़िले में का बि नौकरी कान ॾिनी वई आहे। जेके माण्हू नौजवान आहिनि से बेरोज़गार आहिनि, ख़ुदकुशियूं कनि पिया। महंगाई जे करे जेको आहे सो माण्हू ॾाढा परेशान आहिनि। हर शइ महांगी थी वई आहे। हींअर जेको आहे सो ग़रीबनि खे खाइण जे लाइ कोन्हे को, उन्हनि जूं तारीख़ूं तमामु घणियूं घटि आहिनि ऐं ख़र्च इलाही आहिनि। बेरोज़गारी वधी वई आहे। ॾिसो नौजवान छोकिरा वीचारा पढ़ियो लिखियो वेठा आहिनि, पर उन्हनि जे लाइ का जेको आहे नौकरी कान्हे का। नौकरी रुॻो सिफ़ारिशी दौर लॻो पिया। असांजा नौजवान जेके आहिनि लिखिया पढ़िया केतिरा वेठा आहिनि। जेके अॼु नौकरियूं अचनि पियूं उहे नौकरियूं खपायूं पियूं वञनि ऐं नौकरियूं हक़दारनि खे कोन। मिसकीननि ऐं ग़रीबनि जा जेके ॿार आहिनि, छोकिरा नौजवान पढ़ियो वेठा आहिनि की हर दौर में पढ़ियो अथनि। हुननि खे माइटनि कीअं पिनी सिनी कीअं पढ़ायो आहे उहा क़दुरु उन्हनि खे हूंदो। हर दौर में जेके नौकरियूं अचनि थियूं, ख़ासि करे असांजे मटियारी ज़िले में जेके नौकरियूं अचनि थियूं उहे ईअं नौकरियूं अख़बारनि में त अचनि थियूं त कटिंग अचे थी, हेतिरी नौकरियूं आयूं आहिनि, पर उहे नौकरियूं वञनि किथां थियूं।